वरी तव्हां चयो त स्कूल में कोई म्यूज़िक टीचर भर्ती न कयो। ॾिसो उन जो ग़लति रुख में उनखे पेश कयो वियो। म्यूज़िक हराम आहे या हलाल आहे हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे। असां सभु मुस्लमान आहियूं, असां सभिनी जे मथां ज़िमेदारी त असां क़ुरान हदीस जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहकामात ऐं अल्लाह जे हुक्मनि खे फॉलो कयूं। जेकॾहिं असां फॉलो नथा करे सघूं असां मुस्लमान आहियूं, गुनाहगार आहियूं। लेकिन मुंहिंजे उन सॼे नज़रिए खे तोड़े मोड़े पेश कयो वियो। सिंध में हर आए ॾींहुं शादी हालनि में म्यूज़िक थी हले। छा कॾहिं मुंहिंजी पार्टी वञी के डंडा खणी कंहिं म्यूज़िक खे वञी बंदि करायो आहे कंहिं शादी हाल में? तव्हांजे टीवी चैनलनि ते मुस्तक़िल राग जा म्यूज़िक जा चैनल आहिनि 24 कलाक। छा मुंहिंजी पार्टी कॾहिं धरणो आयो आहे? कॾहिं बि न। सिंध यूनिवर्सिटी में म्यूज़िक सिखण जे लाइ अलॻि शोबो आहे। माण्हू इख़्तियारी तौर ते वञनि था, म्यूज़िक सिखनि था। मां कॾहिं एतिराज़ु कयो आहे? मुंहिंजी जमात। लेकिन मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध में 3 तालीम जा निज़ाम आहिनि, सरकारी अलॻि, प्राइवेट अलॻि ऐं ऑक्सफोर्ड जो अलॻि। 3 निज़ाम आहिनि। ग़रीब जो पुटु अलॻि पढ़ंदो, वॾेरे जो पुटु अलॻि पढ़ंदो ऐं मथी लेवल जो पुटु अलॻि पढ़ंदो। सभ खां पहिरियां ज़रूरत इहा आहे त तव्हां हिकिड़ो निसाब तालीम कयो। ग़रीब जो पुटु, अमीर जो पुटु, वज़ीर जो पुटु साॻे स्कूल में पढ़े, साॻियो ताकी क़ौम तरक़ी करे। ॿियो हज़ारे स्कूल बंदि आहिनि, उनखे खोलण जी काई तरजीह कोन्हे। 60 लख ॿार तालीम खां महरूम आहिनि, उनजी काई तरजीह कोन्हे। लेकिन तरजीह अची इहा पहुती आहे त स्कूल में ॿारु म्यूज़िक सिखंदो त ॿार त मुंहिंजो आहे न। ऐं उनखे तव्हां जॾहिं इख़्तियारी तौर खां ख़तमु करे लाज़मी तौर ते कंदव त पोइ मूंखे एतिराज़ु हूंदो। मां एतिराज़ु कंदुसि त पोइ मुंहिंजे पुट खे इख़्तियारी तौर ते त इख़्तियार हासिलु आहे, उनजी मर्ज़ी आहे। मुंहिंजी न्याणी खे इख़्तियारी तौर ते इख़्तियार हासिलु आहे, उनजी मर्ज़ी आहे। जेकॾहिं लाज़मी तौर ते तव्हां तालीम शामिलु कंदव त पोइ लाज़मी तौर ते निसाब हिकु कयो, स्कूल हिकु कयो, अमीर ऐं ग़रीब जी तफ़रीक़ खे ख़तमु कयो, सिंध जे निसाब तालीम खे बहितर बणायो। जेका स्कूल ओताकुनि में बणियल आहिनि स्कूलनि खे ओताकुनि खां ख़ाली करायो, क़ौम जे बच्चनि खे तालीम ॾियारियो। तव्हां उन तरफ़ तवजो नथा ॾियो ऐं मुंहिंजे क़ौम खे नाचू बणाईंदो, मुंहिंजे बच्चनि खे नाचू बणाईंदो। उहे सभु करे पोइ त साईं म्यूज़िक टीचर भर्ती कनि। अगरि उन जे बावजूद बि इहो मौज़ू इख़्तियारी हुजणु घुरिजे, लाज़मी न हुजणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां लाज़मी कंदव त ज़रूरु उन ते मां बहैसियत मज़हबी रहनुमा जे, बहैसियत शरीयत जे अहकामात जे उनजी ज़रूरु मुखालिफ़त कंदुसि। मुखालिफ़त ऐं मज़ाहमत में फ़र्क़ु आहे। जिन मुंहिंजी मुखालिफ़त ते शिदत पसंदी सां रद्द अमल ॾिनो उहे एतदाल पसंदि आहिनि ऐं मूंखे शिदत पसंदि तसवुरु कयो थो वञे। इन सोच खे तब्दील कयो।